नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानवाण खां ख़बर ॾींदा हलूं त खानवाण लगातार 2 ॾींहंनि जी बारिश खां पोइ सिम नाले तबाही मचाए छॾी आहे। पाणी घरनि में दाख़िल, केतिरनि घरनि जूं दीवारूं किरी पियूं, केतिरा ई घर पाणी जे घेरे हेठि अची वञण जा रस्ता बंदि। 5 ॾींहंनि खां रस्ता बंदि हुजण सबबि केतिरा ई शागिर्द स्कूल न वञी सघिया आहिनि। यूसी चेयरमैन समेत को बि चूंडियल नुमाइंदो न पहुतो आहे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खानवाण में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जावेद मला। हींअर असां बीठा आहियूं सैदा ऐं लोची महला में। हीअ सैदा ऐं लोची महला जेको सिम नालो असां केतिरा ई भेरा अवल बि ॾेखारे चुका आहियूं, पर ताज़ो लगातार 2 ॾींहं बारिश खां पोइ हिते सिम नाले जे पाणीअ हिन मोहल्ले में मुकमल तबाही मचाए छॾी आहे। जॾहिं तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त हेॾे चारई पासा पाणी बीठल आहे, जेको मुख़्तलिफ़ घरनि में पिणु दाख़िल थी रहियो आहे। पर अफ़सोस उन ॻाल्हि जो आहे त अॼु हितां जो चूंडियल MP सरफराज़ हुसैन शाह पिणु हिते शादीअ जी दावत ते आयल आहे, जेको हितां खां 300 मीटर मुफ़ासिले ते आहे। पर अफ़सोस आहे जो उनखे एतिरी ज़हमत न थी त हिते 5 क़दम भरे ऐं हितां जो माहौल ॾिसी सघे, हितां जी तबाही ॾिसी सघे। अचो त ॾिसूं था हितां जे मोहल्ले वारनि जो गांव ऐं राया, हितां जेका हिते हिन बारिश मुकमल तबाही कई आहे। पर हितां जो MP सां गॾोगॾु हितां जो चूंडियल UC चेयरमैन पिणु हिते अचण खां इनकार करे रहियो आहे। अचो त उन बाबति हितां जे रहवासियुनि जा राया ॿुधूं था। हितां जो सिम नाले जो पाणी त केतिरनि ई सालनि खां निकाल न थियो आहे, पर हीअ जेका लगातार 2 ॾींहं बारिश थी उन खां पोइ ही पाणी जेको 5 ॾींहंनि खां घरनि में घिटियुनि में बीठल आहे, उन बाबति तव्हां छा चवंदा? पहिरीं ॻाल्हि त हिते को बि जेको आहे सो सरकारी नुमाइंदो न आयो आहे, चूंडियल नुमाइंदो। पहिरीं ॻाल्हि जॾहिं वोट हुननि खे वठिणा हूंदा आहिनि त पोइ ईंदा आहिनि, बाक़ी इलेक्शन खां बाद जॾहिं उहो खटी वेंदा आहिनि त हुननि जो आवाम जे तरफ़ां को ख़्यालु न हूंदो आहे त को ज़िंदगी कहिड़े तरीक़े सां गुज़ारे, को कहिड़े तरीक़े सां गुज़ारे। तव्हां हालत ॾिसो त हिते जेको आहे सो पाणी बीठो आहे, भितियुनि जे आॾा हे कोट किरी पिया आहिनि, जॻहियूं माण्हुनि जूं किरी पियूं आहिनि। तमामु मुश्किलातुनि सां माण्हू जेको आहे सो मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं ॿियो त हितां जा जेके ॿार आहिनि, जेके चो तरफ़ घिटियुनि में पाणी बीह रहियो आहे, को बि 3-4 ॾींहंनि खां स्कूल न वञी सघियो आहे। माण्हू परेशान आहिनि, पाणी पाण पिया था कढिया आहिनि, पंहिंजो तेल ख़र्च करे पाणी पाण पिया था कढिया आहिनि। हितां जो हिकु त इहो आहे त ॿार 5 ॾींहंनि खां स्कूल न वञी सघिया आहिनि। UC चेयरमैन बि हितां जो रहवासी आहे, जॾहिं त उनजो घर बि हिन मोहल्ले जे वेझो आहे, छा उहो हींअर ताईं आयो आहे? न हिते केर बि न आयो आहे, तक़रीबन हिते माना को माण्हू बि न आयो आहे। त तव्हां कहिड़े हिसाब सां जेका ग़रीब आवाम कहिड़े हिसाब सां पंहिंजी जेका ॾुख में सूर में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे, को बि हिते न आयो आहे। न हुआ हिते को चूंडियल नुमाइंदो आहे, न कोई UC चेयरमैन आयो आहे। तव्हां पाणी ॾिसी रहिया आहियो, नंढड़ा ॿार स्कूल खां 5 ॾींहंनि खां वञण खां बंदि लॻा पिया आहिनि। ॿार औरतूं हिन पाणीअ में क्रॉस करे कोन था सघनि। हिते वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे, न ई केरु नुमाइंदो आयो आहे, न ई BSU वारा खॾ भरी पई आहे। तव्हां पाण ॾिसी आया हूंदो, सर्वे करे आया हूंदो, वॾो मसइलो लॻो पियो आहे। हिते कानून जे माना को बि नुमाइंदो लड़ी न आयो आहे। रस्तो जातो लंघ आवतो आहे कोन, घर भितियूं सॼियूं पिसियूं पियूं आहिनि, जो लंघ कोन्हे। असां ग़रीब काॾे आहियूं, भितियूं टोटल किरी पियूं आहिनि। असां सां न आहे का इंसाफ़ थिए, असां सां ग़रीब आहियूं, रस्तो कोन्हे, घिटियूं ॾिसो था पाण, हालत असां सां केॾी आहे नाजानिसी आहे। इंसाफ़ खपे असांखे, रस्तो खपे, हेॾी जॻह ई कान्हे का, भितियूं सभु टोटलियूं जॻहियूं किरी पियूं। इंसाफ़ कयो, तव्हां ॾिसो था पाण। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।